सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारे खे टंडोलायर वासियुनि पारां भरपूर मोट। टंडोलायर प्रेस क्लब ते ज़िले जी मुख्य तकरीब रखी वई, जिते टंडोलायर जी कुंड कुड़िछ मां रैलियुनि जी सूरत में सियासी, समाजी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि वॾे अंग में शिरकत करे सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां महबूब समूह, मीर मोहम्मद पिताफ़ी ऐं मालिक दाइदाणी जी अॻुवाणीअ में एसटीपी हाउस खां टंडोलायर प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। जीअं सिंध महाल पारां गुलाम रसूल रिंद जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका टंडोलायर प्रेस क्लब ते पहुती। उन खां सवाइ यंग दाइदाणे इताद जी अॻुवाणी यूसी चेयरमैन मंदर दाइदाणे जी अॻुवाणी में यूसी ॼारकीअ मां रैली निकिती, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सकाफ़त जो सॾु ॾींदी टंडोलायर प्रेस क्लब पहुती। उन खां अलावा ॻोठ गुलाम हैदर सिरेवाल मां सरदार आरिफ लिगारे जी अॻुवाणीअ में पिणु रैली निकिती, जेका टंडोलायर प्रेस क्लब ते पहुती। उन मौक़े ते सिंध जे नाले वारनि फ़नकारनि ज़ुल्फ़कार ख़ासकली, मसूम सुरैया, किरण मारवीअ क़ौमी गीत चई आयल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बुकेरा शरीफ़, प्यारोलुंड, उस्मान शाह जोड़ी, नसरपुर, मिसण, चंबड़ समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं कठायूं वयूं ऐं रैलियूं पिणु कढियूं वयूं। कैमरा टीम सां गॾु गुलाम रसूल दर, सिंध टीवी न्यूज़, टंडोलायर।